रजब शरीफ जो महीनो हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ जो महीनो आ। मुझा सुना हिन महीने जी फजीलत है, हजारी महीनो आ, यानी हिन में हिकड़ो रुपयो खैरात कबो अल्लाह के नाले ते दिबो तो वो 1 रुपये जो सवाब 1000 रुपयन में थी मिलंदो। हिकड़ो रोजो रखबो तो 1000 रोजन जो सवाब, हिकड़ो नफिल पढ़बो तो नी जो सवाब 1000 नफिलन जो सवाब थींदो। उन्हीं को अलावा हिन महीने में ता असांजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज शरीफ से उसरिया।